मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सबा बख़ैर, गुड मॉर्निंग। तव्हांजी ख़िदमत में तव्हांजो ख़ूबसूरत प्रोग्राम सलाम सिंधु खणी करे हाज़िर थी चुका आहियूं। मूंखे चवंदा आहिनि इरशाद जागीराणी ऐं मूंसां गॾु साथी मेज़बान आहे सर्श भट्टो। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में करार में कुरबाश हूंदो। जेकॾहिं न आहियो त पोइ असीं दिलि सां तव्हांजे लाइ दुआऊं जेकी कंदा आहियूं उहे अञा ताईं जारी आहिनि ऐं इंशाअल्लाह अनक़रीब तव्हांजे अंगणनि ते बि जमाला थींदा, तव्हां ख़ुशबाश थी वेंदव। ख़ुशि आहियो बि सही, जंहिं हाल में आहियो इन में ख़ुशि रहणु सिखो बि सही ऐं सब्र करणु सिखो बि सही। सब्र जिन कयो आहे उनखे अलाह ताला तमामु घणो नवाज़ो आहे। वक़्तु अचणु ॾियो, वक़्त जो इंतज़ारु कयो। कॾहिं कॾहिं के शयूं पाण अॻु में ई चवंदा आहियूं त असांखे मिली वञनि, पर उहो वक़्तु मुनासिबु न हूंदो आहे असांजे लाइ। रब करीम मुनासिबु वक़्त ते असांखे उहे शयूं ॾेई छॾींदो आहे, अदा करे छॾींदो आहे ऐं असां जा वारा न्यारा थी वेंदा आहिनि। उमेद आहे तव्हां बि बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। कीअं आहियो तव्हां? मज़े में? मां बिल्कुलु ॿ ॾींहं तव्हांजा मोकिलुनि जा सुठा गुज़री विया? ॾाढा सुठा गुज़रिया, बट मिस कयां पई मां पंहिंजे सेट खे। अच्छा, माशाल्लाह। कल्ह बि तव्हांजो ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम मतिलबु मूंखां बग़ैर थियो। हा, तव्हां बिज़ी हुयो, सो तव्हां खां बग़ैर करे न पई सघां। मिस त ॾाढो कयो, मिस कयो पर करे वियासीं, करे वियासीं। हा, थी वियो। बहरहाल असीं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़-ओ-मान में रखे ख़ुशबाश हुजो। अॼु जेको आहे आलमी ॾींहुं बि आहे, वर्ल्ड टोबैको डे आहे पिया आहे, डे आहे अॼु तमाक खां इनकार जो आलमी ॾियारो आहे, तमाक छिकण खां इनकार जो आलमी ॾियारो आहे। असां वटि सैरिश ईअं थिए थो त जेकी असां वटि जेकी वॾा नशा आहिनि न, जिन में शराब नोशी थी, जंहिंमें ॿियूं शयूं खोड़ सारियूं नाला नथा वठूं पाण, उन्हनि खे माण्हू एब सम्झंदा आहिनि। उन्हनि खे चवंदा आहिनि ख़राबु आहे, नशाई आहे, हीरोनी आहे, मवाली आहे, चरसाई आहे, आफ़ीमी आहे। सिगरेट वारे माण्हूअ खे माना ईअं थोरो माना वॾो माण्हू सम्झंदा आहिनि, अलाए छो। सिगरेट जेकी पीअंदा आहिनि चवंदा आहिनि बाबा ॾिसो 2-3 पैकेट आहिनि, लाइटर आहे, 2-3 मोबाइलूं, माना इहो इनखे घणो एब नथा सम्झनि माण्हू, पर हक़ीक़त इहा आहे, फैशन में शुमार थी आहे। पर हक़ीक़त इहा आहे त इहो नशो बि या इहो जेको तमाकु पाण छिकियूं था पिया, इहो बि आहिस्ते आहिस्ते पाण खे कमज़ोर करे थो, पाण खे झूनो करे थो, पाण खे पोड़ो करे थो, पाण खे मतिलबु त आख़िरी स्टेज ते पहुचाए सघे थो, माना फिफड़ कमज़ोर करे सघे थो। तमाक खां इनकार कयो, तमाक खां जवाबु ॾियो। तमाक जो जेको स्टार्ट जैम कयो आहे, जेको बि सिगरेट पीए थो दोस्त, उहो खणी ईअं ई चवे यार मां ईअं ई कशि हणंदो आहियां, अंदरि धुओं न वेंदो आहे, पर इहो धुओं जेको नक मां निकिरे थो फिफड़नि ताईं वञे थो। छो करे हीअ माना लय में अची शुमार थी वियो आहे न। सिगरेट पीअण माना इहो शोबाज़ीअ में अॼुकल्ह स्टार्ट थिए थो ऐं माण्हू चवंदा त मां वॾो माण्हू अगरि ले करणी आहे या कुझु बि अहिड़ो तव्हांखे अॻिते पहुचणो आहे, तव्हां सम्झो था त तव्हांजे माण्हू तव्हांजी रेस्पेक्ट कनि या तव्हांखे फॉलो कनि, त उनजे लाइ तव्हां पाण महिनत कयो, पंहिंजी एजुकेशन जी तरफ़ ध्यानु ॾियो, पंहिंजे ॿारनि जी एजुकेशन जी तरफ़ ध्यानु ॾियो ऐं के अहिड़ी सीट ते अचो, अहिड़े मुक़ाम ते अचो जिते माण्हू तव्हांखे फॉलो कनि। वाह वाह थी वञे। सो तमाक खां पाण खे बि बचायो ऐं ॿियनि खे बि बचायो। इन सां थिए ईअं थो तव्हांजी सिहत बि ख़राबु थिए थी, सिहत ज़ाया थिए थी, गॾो गॾु पैसो बि ज़ाया थिए थो। माना तव्हां रोज़ अलाए मतिलबु ईअं थींदो आहे न त मतिलबु तव्हां 40 सालनि ताईं तव्हां पैसा जमा करे घर ठाहियो, हर शइ ठाहियो ऐं उनजो जेको इफेक्ट थिए थो लास्ट में ऐं एंड में इहो थो थी वञे त तव्हां उहो ई घर वग़ैरह विकिणी करे पंहिंजे मथां तव्हां इलाज करायो। सो ईअं बि न आहे, कोई तव्हांखे चवे थो सुठी सलाह ॾे थो, तव्हां हुनखे आॾो जवाबु न ॾींदा कयो। हिकिड़े दोस्त ॿिए खे चयो चई यार एॾा सिगरेट तूं पीअंदो आहे, जेकॾहिं इहे समूरा बचाया 19 सालनि खां तूं सिगरेट पीअंदो आहे, इहे पैसा बचाया त अॼु तुंहिंजो पंहिंजो बंगलो हुजे हा। उन वरी ॿिए खे चयो, जेको पुछा पियो करे सवाल, चई तूं पीअंदो आहे, चई मां न पीअंदो आहियां, तोखे कहिड़ो बंगलो आहे जो मूंखे हुजे हा। ईअं बि न कंदा कयो, माना जेको तव्हांखे नसीहत करे सुठी ॻाल्हि ॿुधाए थो त उन ते गौर कंदा कयो, उनखे आॾो जवाबु ॾींदा कयो यार तूं वरी कहिड़ो बंगलो ठाहियो आहे जो मां ठाहियां ऐं पैसा बचायां, तूं बि त न पीअंदो आहे। सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त तमाक खां इनकार जो अॼु आलमी ॾियारो आहे ऐं अॼु माना इहो तइ करे छॾियो त पाण खे न आहे पीअणो। कुझु बि करे सघे, इरादो अटल हुजे न। के माण्हू चवंदा आहिनि नथो छॾे सघिजे, इहो तमाकु नथो छॾे सघिजे, सिगरेट नोशी नथी छॾे सघिजे। कुझु बि थी पवे, जेकॾहिं जज़्बो आहे, हिमत आहे त छॾे सघे थो माण्हू, अलाए छा छा माण्हू छॾे ॾींदा आहिनि। सो हीअ त वरी नंढी मामूली ॻाल्हि आहे। बहरहाल अॼु इहो ॾींहुं बि ख़ासि ॾींहुं बि आहे ऐं वरी तव्हांखे ॿुधायां त 6 जून ते हिकिड़ो बहरिया टाउन जे हवाले सां धारियुनि जी जेका आबादकारी आहे या असां वटि जेको कब्ज़ो थिए थो, ख़ासि तौर ते असांजे ॻोठनि ते, असांजी मिल्कियतुनि ते, असां सिंधियुनि जे मथां जेका क़ाबिज़ थिए थी ॿी मख़लूक, उन जे हवाले सां हिकिड़ो आलीशान क़िस्म जो वॾे में वॾो धरणो सभई क़ौम परस्त जमायतूं बि उन में गॾु आहिनि ऐं बहरिया टाउन जी मुख्य गेट ते हिकिड़ो वॾो धरणो लॻण वारो आहे ऐं सभु माण्हू तयारी में आहिनि। हिकिड़ी गुज़ारिश आऊं कंदुसि, 2-3 शयूं आहिनि जिन खे हाईलाइट करणु या मशवरो ॾियणु इंतिहाई लाज़िम आहे त धरणे में सभई असां सिंधी गॾु हूंदासीं। हिकु त सभिनी खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे, पर ॻाल्हि इहा आहे त निटणु उस हूंदी ऐं हिते का छांव बि न आहे, को वण बि न आहे, न रोड ते निटणु उस हूंदी त जेकी वसंदी सरंदी वारा माण्हू आहिनि या जेके आस पास रहनि था माण्हू, उन्हनि खे गुज़ारिश कयां थो आऊं त उते पाणीअ जो बंदोबस्तु हुजे ऐं जेकी परे परे खां असांजा दोस्त ईंदा उन्हनि जे लाइ पाणीअ जो बंदोबस्तु कयो वञे या असांजी नियाणियूं ईंदियूं
या असांजा ॿाहिरि जेकी ॿियनि शहरनि खां ईंदा उन्हनि जे लाइ जेकी आम जेकी सहूलियतूं आहिनि उहे ज़रूरु हुजणु घुरिजनि वॉशरूम्स जो इंतज़ाम करणु घुरिजे या ईअं खणी चऊं त सवारीअ जो इंतज़ाम बि कजे इलाही असांजा दोस्त अहिड़ा बि आहिनि जेकी अचणु चाहिनि था मूंखे बि इलाही दोस्तनि फ़ोन कई यार मूंखे गाॾी में खयूं वञिजांइ इलाहिनि खे सवारी न आहे त उहे दोस्त पहुची वञनि त हिक ॿिए खे आथत ॾियो हिक ॿिए खे हिमत ॾियो ऐं उते पहुचायो उते पाण खे हिकिड़ो भरपूर माना पावर शो करिणो आहे त असीं सभु सिंधी मुतहद आहियूं सभु सिंधी गॾु आहियूं असां पंहिंजे मथां का बि काह बर्दाश्त न कंदासीं असां पंहिंजे ॻोठनि जी मालिकी असां पंहिंजे सिंध जी मालिकी असां पंहिंजे कराची जी मालिकी करणु ॼाणूं था इहो तव्हांखे नंढिड़ो मैसेज आहे त तव्हां हिक ॿिए जा ॿाह ॿेली थिजो हिक ॿिए खे तयारु करे ऐं हिक ॿिए खे संभराए करे वठी अचिजो हिक ॿिए खे उत्साहियो यार हलणो आहे 5 मिंट कढणा आहिनि 10 मिंट कढणा आहिनि को चवंदो यार गर्मी आहे नथो वञा बाबा हलणो आहे मालिकी करणी आहे पाण खे जेकॾहिं ईअं सुस्तीअ में हूंदासीं त पोइ न थींदो कमु असांखे पंहिंजे सिंध जीअं असां पंहिंजे घरनि जो ख़्यालु रखंदा आहियूं ईअं ई असांखे पंहिंजी धरतीअ जो बि ख़्यालु रखिणो आहे बिल्कुलु ईअं ई तव्हांखे असां ऐं पंहिंजी धरतीअ जो ख़्यालु रखिणो आहे अॼु ॿियनि मौज़ूअनि ते तमामु घणो ॻाल्हाईंदासीं अदालती सिरिश्तो पंहिंजो छा थो करे पाण वटि इलाही सारा केस आहिनि जेके रोलड़ जो शिकार आहिनि ऐं असां वटि जेको निज़ाम हले थो इलाही माण्हू जेलूं कटे 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 तबाह थी विया आहिनि आख़िरी जॾहिं उन्हनि जी हाज़िरी थिए थी त उन्हनि खे चवंदा हुआ तव्हां बाइज़त भरी आहियो तव्हां त ॾोही साबित थियो बाबा हेॾा साल जो जेका सज़ा काटी आहे उनजो हिसाबु केरु ॾींदो सो इहो अदालती सिरिश्तो छो एतिरो कमज़ोर आहे छाजे करे कानून जूं इंसाफ़ जूं तक़ाज़ाऊं जेके आहिनि उहे अणपूरियूं छो आहिनि या उहे केतिरियूं पूरियूं थियनि थियूं अमीर ग़रीब जे लाइ कानून बराबरि छो न आहे इन हवाले सां पाण कचहरी कंदासीं कानूनी मसइला अदालती मसइला इहे डिस्कस थींदा बुनियादी अवामी मसइला बि डिस्कस कंदासीं अॼु थोरो सियासत ते बि ॻाल्हाईंदासीं अॼु असांजे प्रोग्राम में वकील दोस्त असांजा महिमान आहिनि ऐं वकील दोस्तनि खे असां भलीकार चऊं था सभ खां पहिरियां जेको दोस्त असां सां गॾु आहे उनजो तारीफ़ तव्हां सां करायां पाण हाई कोर्ट जा वकील आहिनि ॾाढा सुठा वकील आहिनि ऐं हुननि जो पंहिंजो हिकिड़ो सिलसिलो ॾाढो सुहिणो हले थो पियो असांजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ क़ानूनी मशवरा बि ॾींदा तव्हां टेलीफोन बि करे हुननि खां पुछा करे सघो था गुलाम नबी मेयो साहिब खे असां भलीकार चऊं था साईं कीअं आहियो ठीकु आहियो साईं महिरबानी सिंध टीवी वॾी वॾी महिरबानी लख सलाम सिंध ऐं अव्हां जी महिरबानी घुरायो ॾाढी ख़ुशी थी प्रोग्राम अचनि जी साईं थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो उनखां सवाइ ॿियो असांजो जेको दोस्त आहे असांजे प्रोग्राम में कांजीमल मेघवार साहिबु उनखे भलीकार चऊं था बल्कि असां सां गॾु अदनान खुरम साहिबु गॾु आहे अदनान साईं कीअं आहियो ठीकु आहियो अल्लाह जो शुक्र वॾी महिरबानी कांजीमल मेघवार साहिबु थोरी देरि में असांजी जॉइन कंदो मूंखे यादगिरी त आहे न साईं मुंहिंजो यार असांजो न आहे अलाए छो सभु भलीकार तव्हांखे अदनान साहिबु वॾी महिरबानी चोराइता आहियूं उन सिंध टीवी जा त असांखे मान ॾिनो आहे सिंध टीवी अॼु इन बहितरीन प्रोग्राम सलाम सिंध में असांखे इनवाइट कयो आहे तव्हांजो पंहिंजो ई प्रोग्राम आहे ऐं तव्हां अगरि तव्हां असां वटि ईंदव त व्यूवर्स जेके आहिनि जेके मसइला आहिनि जेके उन्हनि जे ज़हन में सवाल आहिनि असांजे प्रोग्राम जे थ्रू तव्हां वटि उहे क्लियर थी वेंदा सही ॿियो असांजो साथी जेको आहे उहो पाकिस्तान मुस्लिम फंक्शनल मेंबर सिंध काउंसिल PMLF जो जेको आहे सो मेंबर आहिनि जनरल सेक्रेटरी आहिनि डिस्ट्रिक्ट शिकारपुर जा भलीकार चऊं था असांजो दोस्त बरकत अली केयर साहिब असां गॾु आहे भलीकार ठीकु आहे साईं अल्हम्दुलिल्लाह कचहरी पाण कयूं था बाक़ाइदगी सां मज़ेदार कचहरी हूंदी नंढी साई वठूं था पहिरियों बिल्कुलु बिल्कुलु केॾा न वञिजो हिकु ब्रेक खां पोइ वापसि अचूं था सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी हिकु भेरो वरी तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में भलीकार चऊं था मुअज़्ज़िज़ महिमान सां तव्हांजो तारुफ़ कराए चुको आहियां ऐं जेकॾहिं कानूनी हवाले सां का बि ॼाण को मशवरो का सलाह वठणु चाहियो त तव्हां असांजे प्रोग्राम टेलीफोन बि करे सघो था असांजा इलाही दोस्त असांजा भाइर ख़ासि तौर ते ॿहिराड़ी जा माण्हू या जेकी घटि पढ़ियल दोस्त असांजा आहिनि उहे इन मामले में ॾाढा कंफ्यूज़ रहंदा आहिनि ऐं उन्हनि खे का ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे त कंहिं वक़्तु बि को अहिड़ो मामिलो थिए थो त उनखे कानूनी तरीक़े सां कीअं हल कजे पोइ वरी विढ़ांद शुरू थी वेंदा पोइ झेड़ा थी वेंदा आहिनि पर हर मामले जो कानूनी हल बि आहे त तव्हां उनखे कानूनी तरीक़े सां कीअं हल करे सघो था सो अॼु असां वटि मुअज़्ज़िज़ महिमान वकील दोस्त असां सां गॾु आहिनि उन्हनि सां कचहरी जो सिलसिलो जोड़ियूं था ऐं सैरिश जे ज़हन में 2-4 सवाल आहिनि इहा करे वठे त पोइ वरी मां पुछा कयां थो तव्हां पुछा करे सघो था टेलीफोन करे बिल्कुलु बिल्कुलु जी ग़रीब ऐं अमीर जे जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि जे लाइ मतिलबु जीअं उन्हनि जे लाइ कानून जेको आहे उहो बराबरि न आहे हिन टाइम ते जेके बि उन्हनि जा मसइला आहिनि उन्हनि में उन्हनि खे पोइ ते रखियो वेंदो आहे त ईअं छो आहे बेसिकली कानून त ग़रीब ऐं अमीर जे लाइ साॻियो आहे लेकिन किताबनि में लिखियलु आहे सही प्रैक्टिकली कोन थो अचे प्रैक्टिकली हिन करे कोन थो अचे त असां वटि माशी निज़ाम हिते वधीक अबोज माण्हू ॻोठ जो माण्हू अनपढ़ियल माण्हू हू तपेदार वठी बि वञे थो साईं सेल्स मूंखे खपे हू चए थो भई 50,000 रुपया ॾे छाजा 50 हुनखे इहा ख़बर ई कोन्हे त सेल्स कढण जी 200 रुपया 500 रुपया फी आहे हू चालान जमा कराए हाणे तपेदार नथो ॾे त हुन वटि इहा रस्तो कोन्हे थो केॾांहुं वञे पुलिस हुनखे कोन थी ॿुधे
हुनखे इन्वायरमेंट ज़हनी तौर ते हुनखे प्रवेश थियणु खपे, हुनखे ख़बर हुजे सही। त बाबा मुंहिंजा राइट्स छा आहिनि ऐं आऊं हिन अगरि तपेदार मूंखे सेल सपोर्ट नथो ॾिए त हिन जे ख़िलाफ़ कार्रवाई किथे थी सघे थी। सही मिसाल तौर हिकिड़ो सेल सपोर्ट नथो थिए, एंटी करप्शन एप्लीकेशन ॾियो, सेल सपोर्ट ॾींदो, राइट आहे, पर आम माण्हू खे ख़बर कोन्हे। सही। जॾहिं त अमीर माण्हू हिकिड़ो त हू पैसे जे हवाले सां सियासी अप्रोच रखे थो, हुनजी इन्फ्लुएंस आहे, घर वेठे कम कराए वठे कमु करे वठे, फोन ते थी थो वञे। हिकिड़ो फोन वञे थो हुनजो सेल सपोर्ट निकिरी अचे थो, सही। ग़रीब हुनजी चकर लॻाए थो, पहिरीं तपेदारी कोन थो मिले, मुख़्तियार कर त परे जी ॻाल्हि आहे, एसी त परे जी ॻाल्हि आहे। हिन हवाले सां कानून साॻियो आहे, कानून में को कोन्हे, लेकिन किताबनि में कानून साॻियो, प्रैक्टिकल इम्प्लीमेंट नथो थिए सही सही असांजे माशरे में। सही सही। अदनान साहब, तव्हां छा था सम्झो त हिन मामले ते वकालत पंहिंजी जॻह ते, पर आम माण्हूअ खे बि कानून जी ॼाण हुजणु घुरिजे, थोरी तकी मालूमात वठणु घुरिजे या पढ़णु घुरिजे, छा करणु घुरिजे हुनखे? सर बिल्कुलु आम माण्हू खे हिकिड़ो त कानून जी ॼाण लाज़मी, हर माण्हू जेको आहे सो सिटीज़न आहे, उनखे ख़बर हुजे त असांजा राइट्स कहिड़ा आहिनि, ऐं राइट्स जी ख़बर कीअं पवंदी त असां आइन में सभु राइट प्रोटेक्ट आहिनि, उते कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान जेको आहे सो उन में सभिनी जा तहफ़ुज़ात आहिनि, हर माण्हू जो पंहिंजो हिकिड़ो फंडामेंटल राइट आहे, पर हिकिड़ो ॼाण कोन्हे, लिटरेसी रेट असां वटि घटि आहे। ॿी ॻाल्हि त अहिड़े नमूने जी का अवेयरनेस प्रोग्राम जेके आहिनि से थियणु घुरिजनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, जिथे जेके पसमानदा एरियाज़ आहिनि, पुअर जेके एरियाज़ आहिनि, उते इहे प्रोग्राम थिए, उन्हनि खे अवेयरनेस हुजे, ऐं अहिड़े नमूने सां गवर्नमेंट जा को सिस्टम हुजनि त माण्हू खे को हेल्पलाइन लाइक हेल्पलाइन इहो थिए। पर बेसिक जेको इशू आहे, कानून अदालत में बराबरि आहे, उते अमीर ग़रीब अदालत कोन ॾिसंदी आहे त हीअ अमीर आहे हीअ ग़रीब आहे। असां वटि जेको एडमिनिस्ट्रेशन सिस्टम, एडमिनिस्ट्रेटिव सिस्टम जेको आहे इहो तक़रीबन आउं सम्झां थो हिन जो फेल्यूर आहे, इहो फेल्यूर आहे एडमिनिस्ट्रेशन सिस्टम जो। त को मैटर को जहिड़ो थिए थो, को ॻाल्हि थिए थी त पुलिस ॾे माण्हू फर्स्ट ॾींहुं अप्रोच कंदो, किथे सेंसिबल माण्हू जेको हूंदो, लॉ अबाइडिंग जेको सिटीज़न हूंदो, उहो चाहींदो त बाबा आउं हाणे विढ़ा न, हिन खां पुलिस खे कंप्लेन कयां, पुलिस फर्स्टली त इग्नोर करे थी, ऐं पुलिस वरी ॾिसंदी ॿिनि धुरनि मंझां ज़ोर वारी धुर कहिड़ी आहे, उन हवाले सां वरी सियासी जेको असरु अचे थो न, सियासी असरु उनजी मेरिट ख़तमु करे थो, ऐं हू माण्हू वरी डिसअपॉइंटेड थींदो, उतां ई शुरू थियण थो जॾहिं पुलिस हुन सां कॉपरेट न कंदी, पोइ वरी इहो जहिड़ो वधंदो आहे। उन खां पोइ अॻिते जॾहिं वेंदा आहिनि त इन्वेस्टिगेशन में या केसिस जेके हूंदा आहिनि त उन में बि इन्वेस्टिगेशन प्रॉपर वे में न थींदी आहे। अच्छा। ऐं हू जॾहिं इन्वेस्टिगेशन डिस्टर्ब हूंदी, पोइ अदालत में त उहो मटीरियल खणी अचे थो, इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहे, हू जेकी बि कार्रवाई आहे करे कंप्लीट करे कोर्ट में प्रोड्यूस कंदो। हाणे हुते हू शायदि जीनियन आहिनि जेके वाक़े जा जेके शाहिद आहिनि, या जेको बि हुन इन्वेस्टिगेशन कई आहे, हुन केतिरी मेरिट ते इन्वेस्टिगेशन कई आहे, अदालत कंसीडर कंदी आहे मटीरियल जेको कोर्ट में अवेलेबल हूंदो आहे। ऐं कोर्ट जो मटीरियल अगरि उते का बदनीयती हूंदी या का सियासी असरु हूंदो त पोइ हुनजो वीचारे जो केस, पोइ हू चए थो साईं मूंखे इंसाफ़ अदालत मां कोन मिलियो, अदालत जो ॾोहो कोन्हे, अदालत आउं सम्झां थो हिन पोज़ीशन में अॼुकल्ह जेके हालात आहिनि असांजा, इन में अदालत ई जेतिरो कमु करे पई, ॿियो इदारो जेको रश ऑफ वर्क आहे न, केसिस जो जेको रश थियो आहे कोर्टनि में, उहो बेसिक वजह इहा ई आहे त हुते इदारा कमु कोन पिया कनि। अच्छा। माण्हू उतां खां वरी वञे थो कोर्ट खे अप्रोच करे थो, कोर्ट में वरी रश ऑफ वर्क थिए थो, पोइ माण्हू कोर्ट बि डिपार्टमेंटल कॉल कराईंदी। इहे ॿिया घणा मसइला आहिनि जीअं इंक्रोचमेंट जे हवाले सां। सही सही सही। इंक्रोचमेंट में छा आहे त इंक्रोचमेंट ऑपरेशन ठीकु आहे, अदलिया जो फ़ैसिलो आहे, एडमिनिस्ट्रेशन शुरू कयोसीं, उन में हिकिड़ो आम माण्हू आहे, हू चए थो साईं मूं त जेको मुतालिका डिपार्टमेंट आहे उतां खां एनओसी वरितल आहे, मूंखे एनओसी ॾिनी, ही जॻह वरिती आहे, अलाए कीअं करे हुन गॾु करे 5 लख 10 लख में जेको बि जॻह वरी सभु हुन वीचारो जुगाड़ अलाह साईं हुनखे ॾिनो, हू जॻह छा आहे, वरी एनओसी वठंदो, किथां पुछंदासीं, वेरीफाई किथां कंदासीं, जॻह जीनियन आहे या को इलीगल किथे स्पेस वञे पियो, त हू डिपार्टमेंट ॿुधाईंदो, डिपार्टमेंट असांखे एनओसी ॾिए पियो। इवन सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जेका आहे उहा बि अप्रूवल ॾिए पई उनखे, ॿिया जेके कंसर्न डिपार्टमेंट आहिनि उहे बि अप्रूवल, त पोइ त मुतमिन थियो। जॾहिं जॻह ठाहिण खां पोइ 5 साल खां पोइ अचे थो हाणे डिपार्टमेंट त बाबा तव्हांजी जॻह अधु जेका आहे इंक्रोचमेंट में आहे, पोइ हुनजो छा थींदो, जेको 10 लख वरी अलाए कीअं कमाए, पोइ 5-10 लख उन ते खपाए, वरी ठाही जॻह फैमिली सां गॾु वेठो, हाणे उन वटि ॿियो शेल्टर ई कोन्हे, किथे वञे, कोर्ट ॾिसंदी वरी बि रिकॉर्ड खे, ऐं उहो डिपार्टमेंट जेके आहिनि उन में जॾहिं कोर्ट में हू केस फाइल कंदो त वेरीफाई थींदो, चई साईं असां वटि रिकॉर्ड ई कोन्हे। सही। असां ही करप्शन जो बेसिक इशू करप्शन जो आहे, सतह खां वठी जेको मामलो ख़राब आहे, बिल्कुलु बुनियादी सिस्टम असांजो करप्ट थियो आहे, त आम माण्हू ग़रीब माण्हू जो मसलो जेको इक्वलिटी कोन्हे इंसाफ़ जे तक़ाज़नि में, उहो करप्शन जे तहत आहे, अदरवाइज़ हर शइ इक्वल आहे,
हर सिटीज़न बराबरि आहे। सही सही। हाणे जीअं तव्हां केसनि जी ॻाल्हि कई त केस इलाही वधी विया आहिनि कोर्टुनि में, उनजो सबबु छा आहे? बरकत अली केर साहिब खां पुछा कंदा। बरकत साहिब, आउं ॾिसां थो अॼुकल्ह त जेकी केस ख़ासि तौर ते हाईलाइट थियनि था सोशल मीडिया ते, जेके इशूज़ थियनि था या छा, उन्हनि ते कोर्ट सॻोरी पाण मुरादो माना नोटिस में वठंदी आहे, जल्दी बि तकड़ा उकलाइजी वञनि था केस। पर इलाही सारा अहिड़ा केस आहिनि जेकी इलाही सालनि खां वठी उते उन्हनि जे मथां फाइलनि ते तज़ु ॼमी या कोर्ट सॻोरी उन्हनि खे छंडण जे लाइ या उन्हनि खे हथु लाइण लाइ तयारु आहे। इन जो छा सबबु आहे? सर, उनजो सबबु इहो आहे त असां वटि जेके मसइला मसाइल एतिरा वधी विया आहिनि ऐं कोर्ट जेके जजिस वेठा आहिनि उन काफ़ी शॉर्टेज जजिस बि आहे, बेंच घटि आहिनि, केसिस इलाही आहिनि। असां वटि हर केस जीअं साईं चयो त इदारा को बि कमु करण जे लाइ वर्क करण जे लाइ तयारु कोन आहिनि। हर माण्हुनि खे इहो ई हाणे इहो आहे त असां कोर्ट वञूं, जेकॾहिं जॉब्स आहे भाई तव्हां अपॉइंटमेंट कई आहे, ग़लति अपॉइंटमेंट कई आहे, ग़लति अपॉइंटमेंट कई आहे इदारे की आहे, कंहिं माण्हू जो उन में एम्प्लॉय जो कोई कसूर कोन्हे। हाणे उन्हनि खे अपॉइंटमेंट करण वारा बि इदारा आहिनि, वरी उन्हनि खे जाली भर्ती ॾियण वारा बि इदारा ई आहिनि। हाणे उहे ग़रीब कारे वञनि, ॿई पासा उन्हनि खे पोइ वञनि था कोर्ट में। हाणे कोर्ट में एॾो बर्डन आहे, एतिरा बेंचिस आहिनि कोन जो उन्हनि खे माना सॉल्व कनि। इन जे ई करे केसिस वधी विया आहिनि, केस सॉल्व थियनि कोन था। इन जे करे आम माण्हू खे तमामु घणी परेशानी बि थिए थी ऐं काफ़ी सारा डिफिकल्ट आहिनि बि। सही सही सही। मतिलबु मसइला हल करण में कोर्ट खे बि थोरो परेशानी बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे। छो त असां वटि असांजो मुल्क आहे ई सॼो करप्शन ऐं बसि चवण धिके स्टार्ट हलायूं था असां मुल्क खे, आहे कोन असां वटि। अच्छा, ॿी ॻाल्हि वरी हिते असां सां गॾु साईं गुलाम नबी मेयो साहिबु पिया आहिनि। अॻे जा वकील मां ॾिसां थो, हाणे बि किन वकीलनि में आहे पाण मुरादो बि, के माण्हू पाण के शयूं ॾिसी करे वकील पाण ई जेको आहे सो कोर्ट दरख़ल कनि था, बाबा हीउ मसइलो आहे ऐं उन ते स्टैंड वठनि था। हाणे वकील भला मसरूफ़ आहिनि पंहिंजनि कमनि में या दुनिया जी जेका दारी आहे उहा उन्हनि खे नज़र नथी अचे की इलाही ॾुखिया मामला मरहला थियनि था। पाण मुरादो वकील पंहिंजो किरदारु अदा करे सघे थो, करप्शन जे मामले ते ॿियनि मामलनि ते बाबा पाण कोर्ट में वञी सघे थो, इहो छो नथो थिए हाणे? थिए पियो। अच्छा, थिए पियो। जीअं पाणी जो इशू हो, सखर बेंच जी जेका जजमेंट आहे नारा कैनाल ऐं जमड़ाऊ कैनाल ते जेका पाणी टेल ताईं पहुचायो, जस्टिस सलाउद्दीन साहिब जो जजमेंट आहे, हिकिड़े वकील जी पिटीशन हुई सही, जंहिंमें टेल बदीन ताईं माण्हुनि खे पाणी पहुचियो। इहे इलाही सुठा मिसाल बि आहिनि, पर ईअं मां कल्ह टियों हिकिड़ी जॻह तां गुज़रियुसि पए त उते वकील जी ऑफिस जे ॿाहिरां लिखियलु मशवरे जी फीस 500 रुपया। मूंखे ॾाढो ॾुख थियो, मशवरो त मुफ़्त में ॾे भला। आहिनि, ॾिसो कमर्शियल बि आहिनि, सुठा दोस्त बि आहिनि, उते लिखाए छॾियो अथई ॿाहिरि हूंदो आहे। हिकिड़ो ॾिसो हर को माण्हू पंहिंजे हिसाब सां पंहिंजी कैपेसिटी में, हीअ ॾिसो हीअ मेंटल अप्रोच हूंदी आहे, हर माण्हू जी मेंटल अप्रोच। कुझु माण्हू हमदर्द आहिनि, कुझु प्रोफेशनल आहिनि, कंहिं वटि टाइम ई कोन्हे, कुझु दोस्त अहिड़ा आहिनि बाक़ाइदा हू पिटीशनूं दाख़िल कंदा आहिनि। मूं ॾिठा आहिनि इलाही माण्हुनि खे मतिलबु सिंध जे मामलनि ते रूह खे रहड़ ईंदी आहे त जागी पवंदा आहिनि, चवंदा आहिनि असां हिते स्टैंड वठंदा, वकील हज़रात पाण उथी पवंदा आहिनि। ऐं आउं चवां थो साईं, जज जेको आहे न सिर्फ़ु हुनखे इंसाफ़ कराए ॾेई सघे थो जेको हुन वटि अप्रोच थिए। पर वकील हू माण्हू आहे जेको रोड ते बेवस वेठो आहे, हुनजो हथु जले कोर्ट में खणी अचे त हुनखे इंसाफ़ ॾियारे थो। त बीइंग ए वकील ॾाढी असांजी ज़िमेदारी आहे माशरे में। हिकिड़ा त असां कानून खे ॼाणूं था ऐं असां इहो सम्झूं था त यार हिन सां ज़्यादती थी पई आहे। जज त चैम्बर में वेठो आहे न, जज वटि त जेसि ताईं माण्हू पहुचे, असां वटि त दर ते पहुचनि ई कोन था, वरी माण्हू मिस्किन माण्हू पहुची कोन थो सघे। त वकील जी बेसिकली ज़िमेदारी आहे त रोड ते वञे पियो, मिसाल हिकिड़ो पुलिस वारो ॾिसो त ग़रीब खे तंग करे पियो, वकील खे पावर आहे, हुनजो हथु जले कोर्ट में बीहारे सघे थो। त वकील असांखे वधीक ज़िमेदारी आहे। बेशक आहिनि, घटि आहिनि दोस्त, लेकिन असां चवंदासीं वधीक दोस्त अचनि, हर पंहिंजो किरदारु अदा करे। हर को सोचे थो कहिड़े खफ़े में पऊं यार, वरी वॾो टाइम लॻी वेंदो, छॾेसि भला। अॼुकल्ह इहो सिस्टम पराए खफ़े में छॾे, कुझु मिलंदो न कुझु वणंदो, मसाइला वधीक आहिनि, वकील भाउ घटि आहिनि, ईअं बि थी सघे त जेके वकील दोस्त आहिनि बाक़ाइदा कंदा आहिनि। सही सही। ऐं ॾिसंदो आहियां असां पर्सनली बि काफ़ी पिटीशनूं दाख़िल कयूं, इन पर्सन दाख़िल कयूं। असां माण्हुनि खे चवंदा आहियूं बाबा तव्हांजो राइट आहे, हीअ हॉस्पिटल, हीअ तालीम, हीअ एजुकेशन, हीअ तव्हांजो राइट आहे, फंडामेंटल राइट आहे। कोई वॾे जी औताक ते त कोन्हे न, बाक़ाइदा कोर्टूं आहिनि। बेसिक असल में इहो इदारनि जो कमु हूंदो आहे। अच्छा, कमु जीअं आहे त जेको हले थो पियो, कम जी घणाई आहे या घटाई आहे उहा पंहिंजी जॻह ते, पर वकील ॾिसां थो घणा थी विया आहिनि, हाणे बार भरियल आहिनि, कारा कोट, कारियूं टायूं, इहे सभु कमु कनि था या इहे सिर्फ़ु इलेक्शन वारी मुंद में नज़र ईंदा आहिनि? इहो मीडिया जो बि कमाल आहे, मीडिया जो बि कमाल आहे। वकील जो तादाद वधीक नज़र ईंदो आहे ॿिनि शोबनि जे हवाले सां जेके ॾिसूं था।
बिल्कुलु आहे। ऐं हिकिड़ी वजह त इहा आहे त ॾिसो न, हिकु माण्हू पढ़े थो, काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जेके यूनिवर्सिटी में डिग्री वठनि था, हुनखे जॉब ई कोन्हे, हाणे केॾांहुं वञे। सही। ऐं हीअ आहे, हीअ सेल्फ ते आहे, माण्हू पढ़े थो, LLB करे थो, वकालत फील्ड में अचे थो, ऐं हू कामयाबु थियनि था, दोस्त अचनि। हाणे थोरी ॾुखी बि थी वई, चार्मिंग बि आहे साईं, हाणे चार्मिंग बि थी वई आहे। अच्छा। ॾुखी आहे बेशक, पहिरियां खां थोरी ॾुखी थी वई आहे, पहिरियां थोरो जल्दी थी वेंदो हुयो, हाणे त चवनि था NTS वग़ैरह टेस्ट NTS वग़ैरह बिल्कुलु आहे, ॾुखियाई थी वई आहे, त माना हाणे मेरिट पूरी ॾुखियाई प्रॉपर। त असां कोन चवंदा, लेकिन प्रोसेस जेको आहे फिल्टर थिए पियो, ऐं हिनखे चवंदा त पॉज़िटिव शइ आहे न। सही जेके दोस्त पढ़ी अचनि था, हू हिकिड़ो टेस्ट पास कनि, हिकिड़ो कोन्हे त बाबा असां को नकल करे पास थी आयासीं, न, हिकिड़ो मेरिट आहे, हिकु इदारो आहे, इदारे ते सुठा माण्हू ईंदा, सुठा दोस्त ईंदा, हू माण्हू अॻिते वधंदा, माण्हू जो एतमाद वधंदो, कोर्टनि ते एतमाद वधंदो, दोस्तनि वकीलनि ते एतमाद वधंदो, सही। ही पॉज़िटिव शइ आहे, सही पॉज़िटिव शइ आहे। सही 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 सही। सो हाणे अॼु आलमी ॾींहुं बि आहे तमाक खां इनकार जो। सो सरिश तव्हां हिन हवाले सां कुझु पुछणु जी, चाहींदो? मां इन हवाले सां पुछणु चाहींदमि त मतिलबु इन हवाले इन तंबाकू जे हवाले सां कोई कानून कुझु आहे या सिर्फ़ु इहो ईअं ई पियो हलंदो रहंदो सिस्टम? खुलियल नमूने सां जीअं हुनजो वापो थिए थो पियो। सर सभिनी खां अॻु में त हिनखे कंडेम कंदासीं असां त तंबाकू खां जेको माण्हू परहेज़ कनि। मैसेज त इहो असां जेके बि व्यूअर्स आहिनि हीअं ॾिसनि पिया प्रोग्राम खे, त कोशिशि करियो पंहिंजे पाण खे तंबाकू खां महफ़ूज़ रखियो ऐं पंहिंजी जान खे बचायो, माल खे बचायो। जीअं मैडम हींअर अॻु में ॻाल्हि कई त घर ठाहे थो, पोइ घर उहो ई जेको सोने जे इलाज में लॻियो थो वञे, त पोइ ज़रूरत कहिड़ी 40 साल महिनत कईसीं, पोइ वरी इलाज में लॻाए छॾियो। सही सही। हाणे ॻाल्हि अथई कानून जे हवाले सां त कॾहिं असां पाण सोचंदा आहियूं को कानून अहिड़ो कोन्हे त जेको दिमाग़ में अचे उहो न हुजे। कानून सभु मौजूदु आहिनि, असल कमु आहे कानून ते अमल कराइण जो। सही। अमल केरु कराईंदो? अमल कराईंदा आहिनि वरी साॻी अचे थी ॻाल्हि इदारनि ते। हर कमु को अदालत इम्पोज़ नथी करे सघे। घणा अहिड़ा ऑर्डर आहिनि, फ़ैसिला आहिनि ऐं तारीख़ी जजमेंट्स जेके आहिनि रिकॉर्ड थिया आहिनि आला अदलिया जा, उहे पास करण खां बाद बि एडमिनिस्ट्रेशन या असांजा जेके गवर्नमेंट आहे उन ते इम्प्लीमेंटेशन जो वॾो फेल्यूर आहे। इम्प्लीमेंट कोन थो थिए। हाणे प्रोहिबिटेड आहिनि, चलो ठीकु आहे। हाणे जीअं सिगरेट जी ॻाल्हि आहे, सिगरेट अॼुकल्ह फैशन में अची वई आहे। कुझु शयूं असां वटि जीअं उहो सफ़ीना वग़ैरह कुझु अहिड़ी पान पराग टाइप जी शयूं जेके आहिनि इहे फैशन में अची वियूं। पान जेको आहे थोरो ऑकवर्ड लॻे थो, उहे साईं सफ़ीना ई फैशन में आहे सेम थिंग, को फ़र्क़ु कोन्हे। डेंजर उहो बि एतिरो ई आहे, ही बि एतिरो आहे। सिगरेट बि एतिरी डेंजर आहे, लंग्स खे मुतासिर करे थी, सभु शइ करे थी, पर हू फैशन में आहे। ॿी शइ त बाबा ही त ग़लति आहे, ही मवाली माण्हू आहे। त असीं गुनाह खे गुनाह न सम्झंदासीं न, इहो मसइलो आहे। गुनाह करण ॾोह कोन्हे, अलाह साईं माफ़ी ॾिए थो, पर गुनाह खे इहो सम्झण त मूं गुनाह ई कोन कयो आहे। जेसि ताईं हिनखे पहिरीं असांखे इहो फील करणो ही ग़लति आहे, ही ॾोह आहे, असांखे न करिणो आहे, असांजो पंहिंजो नुक़सानु, असांजे ॿारनि जो नुक़सानु आहे। कानून जो इहो आहे त पब्लिक प्लेस ते असीं ॿाहिरि वेंदा आहियूं किथे त पाण उते त असीं हैरत जी ॻाल्हि आहे त को माण्हू अहिड़ो कोन्हे जेको हिते त पब्लिक प्लेस ते हिते वॾो मसइलो आहे। वॾी कचहरी आहे, कंदासीं पिया। वरी असांजो प्रोग्राम साई जो वक़्तु बि थियो आहे ऐं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां खुरम साहिबु ॾाढो डीपली सुठो ॻाल्हायो तव्हां ऐं तमामु घणी ॼाण मिली। अहिड़ी साई बि वठूं था नाज़रीन ऐं पोइ मोटी अचूं था। तव्हां असां सां जुड़ियल रहिजो। इहे जेकी मामला मसइला आहिनि इन्हनि खे थोरो डिस्कस करणु इंतिहाई लाज़मी आहे, छो त पाण डिस्कस न कंदासीं त मामलनि जा हल न निकिरंदा। सो नड़ी साई वठूं मोटी अचूं। जी बिल्कुलु। ऐं किराना वञो वापसि अचूं था सलाम सिंध में। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी हिकु भेरो वरी तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में भलीकार चऊं था ऐं हिन लम्हे असांखे हिकु ॿिए वकील दोस्त बि जॉइन कयो आहे, उनखे भलीकार चऊं था ऐं उन सां बि कचहरी सुठो जोड़ींदासीं मुख़्तलिफ़ मामलनि ते। सो साईं ख़ुशामदीद कांजी मल बेंगवार साहिब असां सां गॾु आहे। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। तबियत ठीकु आहे? मज़े में? फर्स्ट क्लास। करार? बिल्कुुल सफ़ा वगी ॿुधी छॾा न। बिल्कुलु वाह वाह कजो। सो पाण तंबाक ते ॻाल्हायूं पिया पाण। बिल्कुलु उन ते ॻाल्हायूं पिया, पर हिकिड़ो मूंखे सवाल बि आयो आहे जेको मां अदा जिन खां पुछंदसि, गुलाम नबी मेयो साहिब खां पुछंदसि। छो जो ॿारनि खे मूं अक्सर ॾिठो आहे, नंढी नंढी एज जा जेके ॿार आहिनि, छोकिरा आहिनि, उन्हनि जेके उहे बि स्मोक कनि था पिया, उहे बि सिगरेट पीअनि था या गुटको पान पराग अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि। पोइ छा इन्हनि ॿारनि जे लाइ बि कानून आहे? जी जी बिल्कुलु आहे। एंटी सेल टबाको जेको 2017 एक्ट आयल आहे, जंहिंमें 18 साल जे घटि उमिरि वारे ॿार खे सिगरेट फ़रोख़्त करणु जुर्म आहे। अच्छा।
बाक़ाइदा माना उनखे दुकानदार ॾेई बि नथो ॾेई बि नथो सघे। 18 साल खां घटि उमिरि वारे ॿार खे हू ॾेई बि नथो हाणे सघे। त पीउ पाण चवंदो आहे नंढनि ॿारनि खे बाबा पाकेट वतूं असांजे माशरे जो अलमी असांजे पाण वतूं था नंढा ॿार बाबा सिगरेट बाबा चए थो बबूटे ही सिगरेट वठी आ, हाणे 10 साल जो या 8 साल जो ॿार वञे थो, हू सिगरेट वठी अचे थो ऐं बाबा खे ॾे थो, हू चए थो बाबा इस्तेमालु करे सुठी शइ हूंदी जेको बाबा इस्तेमालु करे। ऐं टेन एज में नंढी उमिरि में ॿार क्रिएटिव माइंड हूंदो आहे, तजस्सुस पसंदि हूंदो आहे, त बाबा हीउ तजस्सुस आहे, आऊं बि सिगरेट ॾेखारियां, पोइ हू आदी थी वेंदा आहिनि ॿार। त बेसिकली पेरेंट्स जी ज़िम्मेदारी बि आहे, कानून पंहिंजी जाइ ते आहे ऐं पेरेंट्स जी ज़िम्मेदारी आहे हू ॿारनि खे ॾिसनि। ऐं हिन हवाले सां वॾनि जी बि लाइ असीं पब्लिक प्लेस ट्रांसपोर्ट आहे, बस आहे, पार्क आहे, हुते ही प्रोहिबिट आहे, सिगरेट नथा पी सघनि, जुर्म आहे। ऐं ॿाहिरि कंट्री में वञो, ॾिसो असां वञूं था पाकिस्तानी, साॻई पाकिस्तानी ॿाहिरि कंट्री वञूं था, हुते उबे था करूं। भई पंहिंजी कंट्री में असां को बस में वेठा आहियूं, को बराबरि सिगरेट खे चई बि चऊं की वॾे खे त असांजी सिगरेट न पियो, उहो कावड़जी वेंदो, तुंहिंजे पीउ मां हिकिड़े भेरे ईअं कोच में ईअं सफ़र कयो, मां भरिसां जेको अमरा वेठो हुयो सिगरेट पीओ, मां यार हाणे सिगरेट भरिसां न पी, तूं ड्राइवर जे भरिसां वञी वियो, उते तरी खुलियल आहे, ओड़ो माना धूं बूं ॿाहिरि वञे न। सही मूंखे चई बाबा तकलीफ़ तोखे आहे, तूं ॾे वञे, तूं वॾे वञ, ईअं ई आहे। हाणे तुंहिंजे पैसे में वरिती आहे जाम, पंहिंजे पैसे में वरिती आहे, नुक़सानु पंहिंजो पियो। तूं ॾे वञ, त ही बेसिकली असांजे माशरे जो फेल्यूर बि आहे, हीउ टेक्निकल मामिलो कोन्हे, नफ़सियाती मामिलो आहे। हा, पर असां वटि शायदि इहे कंपनियूं इश्तिहार मुहिम जेके हलाइनि थियूं न, उहे तमामु घणो नाणो जझो को मिले थो को, ख़ासि तौर ते माना गवर्नमेंट खे को फ़ाइदो आहे, अलाए छा आहे, पर सिगरेट ते लिखियलु पियो आहे तंबाकू नशी मुज़र आहे, पर पाण पोइ बि नथा पढ़ो। इहो माण्हू त पाण ते क्रिएट करे थो, त माण्हू खे पाण सोचणु खपे त हीउ नुक़सानु आहे, मुंहिंजे ॿार खे नुक़सानु आहे। ऐं हाणे त अवेयरनेस प्रोग्राम टीवी ते बि अचनि पिया, हू बि NGOs वग़ैरह करनि थियूं त हिन जो नुक़सानु कहिड़ा। सही सही ऐं आम माण्हू ख़बर आहे, पर हिकिड़ो आदती थी विया आहिनि, हिकिड़ो माशरे ते हिकिड़ो रूटीन अची वई, हिन करे नुक़सानदेह आहे बिल्कुलु। ऐं हिन खे प्रोहिबिट थियणु खपे, हिन खे बाक़ाइदा इम्प्लीमेंट थियणु खपे इन कानून खे, ऐं हुन ते खिलाफ़ कारो। आउं हिकिड़ो ॾिसंदो आहियां, नंढा स्कूल जा ॿार वेंदा आहिनि, मोटरसाइकिल ते वञनि पिया, सिगरेट वारा केबिन खां वठनि पिया, इस्तेमालु कनि पिया, अलमियो बि आहे। इवन 12-13 सालनि जे छोकिरनि खे मां स्मोक कंदे ॾिठो आहे, बिल्कुलु ईअं ऐं दरवाज़े ॿाहिरां वेही करे स्मोक एतिरो मतिलबु स्टाइल हणी करे वेहंदा आहिनि, सिगरेट पीअंदा आहिनि, जिन कोई अलाए छा हुजनि। असल में हिकिड़ो त असां वटि माशरे में शाइरी जे हवाले सां ॾाढो रहियो, शाइर हिकिड़ो तख़्यली तस्वुर ॾींदा आहिनि त सिगरेट हेड़ी शइ आहे, मोहबत ऐं कहाणियुनि में ड्रामनि में हिकिड़ी शइ, माना हिकिड़ा जेकी माना ज़बरदस्त माण्हू हूंदा आहिनि, उहे क्लासिकल असां हिन खे ठाहियो वियो आहे, हालांकि क्लासिकल शइ पाण अहिड़ो को सीन बि ॾेखारींदा आहियूं त उन में वरी थोरो माना माहौल जोड़ीनि लाइ माहौल जोड़नि था, त उदासी जो माहौल आहे, म्यूज़िक हले पियो, बरसाति हले पई, माण्हू सिगरेट पियो पियो, त ही क्रिएटिव ही क्लासिकल शइ असां ठाही आहे, कीअं न कोन्हे। सही सही, हाणे शाइरनि खे ॾोह ॾिनो त मां वरी वकीलनि खे बि ॾींदुसि, वकील वधीक बि पींदा आहिनि वीचारा, वकील दिमाग़ जो कमु आहे न, उहो सिगरेट पींदा बि आहिनि। सही सही सही, पीअण न खपे, पीअण न खपे। इलाही माण्हू आहिनि वरी के चवंदा आहिनि साईं डॉक्टर पाण पीए पियो, हाणे डॉक्टर असांजी मना थो करे, डॉक्टर पाण जॾहिं चेक करे पियो, उन महिल सिगरेट हथ में त पोइ मसइलो इहो बि क्रिएट। जॾहिं मूं चयो न इहो टेक्निकल मसइलो कोन्हे, नफ़सियाती मसइलो, नफ़सियाती मसइलो, हर कैटेगरी जा माण्हू पीअनि पिया। पर हिकु ॿी बि ॻाल्हि आहे न, त ॿारनि जी ॻाल्हि ते इहा शइ थी, त सवाल इहो मां तव्हां खां पुछो, ॿारनि जे लाइ पीउ हिकिड़ो आइडियल हूंदो आहे, हिकु उन्हनि जो मतिलबु उनखे फॉलो कंदो आहे, उनजे हर क़दम खे फॉलो कंदो आहे, उहो छा करे थो छा नथो करे। त मां व्यूअर्स खे इहो ई चवंदसि त पंहिंजे ॿारनि खे सही ॾिसणु चाहियो त अगरि उहे ग़लति थी विया आहिनि ऐं तव्हांजो चवणु नथा वठनि, इट मीन्स तव्हां पाण अहिड़ा आहियो, तव्हां पाण खे सही कयो। मेघवार साहब बि असांजे प्रोग्राम में शामिल थियो आहे, कांजीमल साहब कहिड़े केसिस खे अॼुकल्ह ॾिसो पिया, कहिड़ियूं शयूं ख़ासि तौर ते हाईलाइट थियनि पियूं, कानूनी कहिड़ा मुझार आहिनि, आम पब्लिक कहिड़े मामलनि खे मुंहुं ॾिए पई? तक़रीबन बेसिकली कॉन्स्टिट्यूशन ते आइनी तौरु मक़सदु मुंहिंजो घणी पेंडेंसी आहे, जेको वर्क ऑफ नेचर आहे उहो हाई कोर्ट में आहे, जेको रिट ज्यूरिसडिक्शन हाई कोर्ट जी जेको ओरिजिनल ज्यूरिसडिक्शन आहे अंडर आर्टिकल 199 में, जंहिंमें हाई कोर्ट असां वटि हैदराबाद में जेको सर्किट आहे इहो 13 डिस्ट्रिक्ट ते मुश्तमिल आहे, हैदराबाद सर्किट। पर बदनसीबी इहा आहे जो हिते जजिस जी तमामु घणी शॉर्टेज आहे, 13 डिस्ट्रिक्ट आहिनि, सिर्फ़ु 4 जज वेठा आहिनि हाई कोर्ट हैदराबाद में। ऐं इहो असांजो शुरू खां देरीना मुतालबो रहियो आहे त मीरपुर ख़ासि जेको डिवीज़न लेवल आहे, डिवीज़न ते पहिरें हाई कोर्ट जी सर्किट बेंच हुजणु खपे। जेसि ताईं मूंखे यादि अचे थो, जॾहिं लाड़काणो सर्किट ठहियो हो त लाड़काणो डिवीज़न जा पूरा सिर्फ़ु 400 केसिस हुआ। सही, उन जे बुनियाद ते गवर्नमेंट जेको हाई कोर्ट जी सर्किट बेंच ॾिनी हुई, ऐं असां सदाईं 2013 जी हिकिड़ी डान जी रिपोर्ट आहे, जॾहिं असांजे मीरपुर खास ॿार जे दोस्तनि यंग लाइफ ग्रुप हो, उन्हनि एहतजाज कयो पियो मुसलसल त उन टाइम जेको असांजे मीरपुर ख़ासि डिवीज़न जा जेके 3 डिस्ट्रिक्ट आहिनि उन्हनि जी केसिस जी पेंडेंसी हुई 4000,
ऐं हींअर हिकिड़े मुहतात अंदाज़े मुताबिक़ जेसिताईं मुंहिंजो अंदाज़ो आहे तक़रीबन 12,000 असांजी मीरपुर ख़ास डिवीज़न जा केस हैदराबाद में पेंडिंग आहिनि, जेको शार्टेज ऑफ जजिस जे करे उहो मैटर प्रोसीड नथा थियनि। मिसाल जे तौरु हिकिड़ो माण्हू को नंगर पार्कर खां अचे थो, जेको हैदराबाद 400 किलोमीटर परे पंधु करे अचे थो, हुनजो मैटर फिक्स हुजे थो पर मैटर प्रोसीड नथो थिए ड्यू टू शार्टेज ऑफ टाइम। ऐं जेको रोज़ानी जी कॉल लिस्ट आहे हाई कोर्ट जी, उन में रोज़ 200 खां 250 मैटर पेंडिंग में आहिनि। हाणे जज बि हिकिड़ो इंसानु आहे, 250 केस त नथो हलाए सघे, तारीख़ बि नथो ॾेई सघे। तंहिं करे इहो असां हमेशह गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था त मीरपुर ख़ासि जेको डिवीज़न लेवल ते आहे 12,000 केस पेंडिंग आहिनि, उनखे हाई कोर्ट जी सर्किट बेंच जेको अलॻि करे ॾिनी वञे, जीअं मीरपुर ख़ासि जी आवाम ऐं मीरपुर ख़ासि डिवीज़न में जेको 16 तालुकनि ते मुश्तमिल आहे मीरपुर ख़ासि डिवीज़न, जंहिंमें 3 डिस्ट्रिक्ट आहिनि, थरपारकर, उमरकोट ऐं मीरपुर ख़ासि, उन्हनि जी वॾी केसनि जी पेंडेंसी आहे जेके शार्टेज ऑफ टाइम ऐं जजनि जे शार्टेज जे करे नथा हली सघनि। सही सही, जजनि जी शॉर्टेज छो थी थिए इन हवाले सां वरी पाण कचहरी कयूं था। बरकत अली खेर साहिबु आहे, सो उन सां हाल वाल कटे वरी तव्हां अचूं था। त मां ॾिठो आहे बरकत साहिबु, इलाही दोस्त असांजा जज थिया कुझु अर्सो जज रही करे वरी जज जी जेका सीट आहे छॾे करे इस्तीफ़ा ॾेई वरी वकील थी अचनि, वकालत में वॾो मज़ो आहे। हुनजो मिसाल मुंहिंजो दोस्त आहे शायदि इहो छा आहे चकर, माना जजनि जी शॉर्टेज छो था कनि, पाण हथां शॉर्टेज आई आहे त जो मिसाल मां ॾियां, मुंहिंजो पंहिंजो दोस्त आहे शाहिद हुसैन सुमरो, सिविल जज थियो, बैरिस्टर पढ़ियो, उनखां बाद में जॾहिं सिविल जज थियो 6 महीना बि हुन जॉब कोन कई जजिस जी, इस्तीफ़ा ॾेई अहमद अली शेख साहब चीफ जस्टिस घुरायसि त बाबा छो थो इस्तीफ़ा ॾे, चई साईं मुंहिंजे जेके अख़राजात आहिनि या जेके मुंहिंजा फैमिलीज़ आहिनि उहे जजिस बि पूरा कोन था थियनि, इन जे करे मां जजिस छॾे साॻियो ई वकालत। ऐं हू सुठो तमामु बहितरीनु वकील आहे, ऐं ख़ासि करे हू जीअं आम कोई बि इशू थिए थो, सिंध इशू थो थिए, कोई मर्डर केस थो थिए, कोई रेप केस थो थिए, हू पाण मुरादो बग़ैर फीस जे उन्हनि माण्हुनि वटि पहुचे थो ऐं उन जा केस कोर्ट में उकलाए थो ऐं हलाए थो ऐं उनखे इंसाफ़ थो ॾियारे। मसइला काफ़ी सारियूं आहिनि अहिड़ियूं जज थियनि कोन था, घटि था थियनि, शॉर्टेज थियनि था त उहे वरी बिल्कुलु माना छॾे था वञनि, इनकम आहे या को उन्हनि जूं के अहिड़ियूं मजबूरियूं आहिनि जेके जजिस छॾे वरी साॻियो ई वकालत जे हुनमें वकालत में मज़ो आहे न, एॾो माना घटि टांगर वधीक आहे जो पाण सरकारी प्रोटोकॉल छॾे, सरकारी गाॾी छॾे ऐं पाण वरी वकालत शुरू कयूं। मुंहिंजे ख़्याल में त इहो ई आहे काफ़ी। अच्छा, तव्हां असां कुझु चओ पिया त मां कटी ॻाल्हि चवणु आहे त जेको पंहिंजी सिंध हाई कोर्ट आहे उनजी जेको कोटा आहे जजिस जी, हाई कोर्ट जे जजिस जी, ऐं स्पेसिफिकली हाई कोर्ट जे जजिस जे ॻाल्हायूं पियो त हाई कोर्ट जी जेको जजिस जी कोटा आहे उहो 40 आहे 40, पर हाणे 2017 जी पॉपुलेशन जे हिसाब सां एतिरी पंहिंजी पॉपुलेशन वधी वई आहे। असांजी इहा डिमांड आहे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां त जेको इहो कोटा आहे कॉन्स्टिट्यूशन में अमेंडमेंट थींदी, 40 जी कोटा 40 जे बजाय 60 कई वञे, जेतिरा जजिस तव्हां वधाईंदा, हाणे 40 जी जॻह ते बि हींअर 60 या 70 जज वेठा आहिनि पूरी सिंध में, ऐं जेके 28 जज कराची में सिटिंग कनि था, 4 जज हैदराबाद में ऐं 3 लाड़काणे में ऐं 3 सखर में। सही सही, पोइ इन जे करे इहो सॼो मामिलो थिए जी बिल्कुलु सही सही। ऐं मियां साहिबु तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो, पुलिस ऐं वकालत ते थोरो ॻाल्हायूं। पुलिस अक्सर काह करे छॾींदी आहे कंहिं घर ते या को जवाबदार रूपोश हूंदो आहे त पोइ उनजी फैमिली खे हिरासत में वठंदी आहे, छा इहो कानून सही आहे फैमिली खे हिरासत में वठणु? बिल्कुलु सही, हिन में त वाज़े आहे त ॾोह जंहिं कयो आहे सिर्फ़ु हुनखे ई इन्वेस्टिगेशन करे सघे, ईअं न साईं, ॿिए माण्हू खे हथ बि नथी लॻाए माना चाचो मामू को कारोबार वारो माण्हू को छा त माना सभु माना माण्हू माना ॾजे में था अची वञनि। बिल्कुलु, हीअ रवायती पुलिस कार्रवाई आहे, कानून कॾहिं बि इजाज़त कोन थो ॾिए। अच्छा, हर माण्हू जो पंहिंजो स्टैंडर्ड आहे, पंहिंजी 4 दीवारी जो तक़दुस आहे। पुटु अगरि गुनाह करे थो हुनजी सज़ा पीउ खे नथी मिले, सेटल कानून आहे इहो हिन हवाले सां। असां वटि कार्रवाई थींदियूं आहिनि, रवायती पुलिस आहे, रवायती कार्रवायूं आहिनि, जीअं वॾो मुंशी आहे वञी थाणे ते वेहे थो, सॼी कार्रवाई हुते करे थो, हुनखे इहा ख़बर ई कोन्हे। ऐं हिन करे ॾिसो न, का बि शइ जेका क्रिमिनल हवाले सां शुरू थिए थी हू पुलिस खां शुरू थिए थी, FIR थिए थी, अगरि FIR में कोई झोल आहे वञी हू हुनजो एक्विटल थिए थो, इन्वेस्टिगेशन में झोल आहे हुनजो असरु केस ते थिए थो। पुलिस जी जेका बि इन्वेस्टिगेशन में कोई झेल रहे थो, जज ॾिसो पेपर जस्टिस थिए थो असां वटि, जज पाण ते इन्वेस्टिगेशन कोन थो करे, जज खे त ख़बर कोन्हे केरु ॾुहारी आहे केरु सचो आहे, हुन वटि जेके इन्वेस्टिगेशन थी पेपर ईंदा आहिनि, पेपर जी बुनियाद ते थींदा आहिनि। माण्हू ॾिसंदा त यार हिन ॾोह कयो, कोर्ट बरी करे छॾियो, कोर्ट बरी कोन कयो। कोर्ट बेसिकली जेके इन्वेस्टिगेशन जज साम्हूं आई आहे, जेके पेपर आया आहिनि हुनजे मुताबिक़ हुन फ़ैसिलो ॾिनो, हिते पेपर जस्टिस थिए त बेसिकली जेकी इन्वेस्टिगेशन आहे। ऐं गवर्नमेंट सिंध खे बि इहो चवंदा आहे त प्रोसिक्यूशन साइड आहे, जेकी इन्वेस्टिगेशन साइड आहे, हुनमें अहिड़ा दोस्त जेके LLB पास हुजनि, कानून सम्झंदा। ॾिसो न, हिकिड़ो ASI इंटर पास आहे या BA पास आहे, हू इन्वेस्टिगेशन करे थो ऐं फ़ैसिलो करे थो, चीफ जस्टिस आहे पाकिस्तान हुन ते फ़ैसिलो पियो, हे कानून खे ॼाणे थो, जेके पेचीदगियूं कानून जी सम्झे थो।
आम पुलिस वारो नथो सम्झे। हिन करे जेके सुठा आहिनि बाक़ाइदा LLB पास हुजनि, सही प्रैक्टिसिंग हुजनि, सही, हू अपॉइंट थियनि, हू सम्झनि कानूनी शहादत छा आहे, पुलिस रूल्स छा आहिनि, CRPC छा आहे, FIR डिले थिए थी हुनजा कॉन्सिक्वेंस छा थी सघनि था, इन्वेस्टिगेशन में अगरि को लिखो न थिए त हुनजो इफेक्ट किथे थो थिए ट्रायल में, त हू सभु शयूं थींदियूं त जस्टिस थींदो। अच्छा ॾोहारी बि सज़ा याफ़्ता थींदा, अॻे को बेगुनाह के को पुलिस कोर्ट में अचे थी हुनखे बरी बि करे सघिजे। सही 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 त पुलिस बेसिकली रोल पुलिस जो हूंदो आहे। सही 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 पर इन सूरत हाल में माण्हू छा करे पोइ जेकॾहिं अहिड़ी का नौबत अची थी वञे त आम माण्हू छा करे? साईं बिल्कुलु हिन में कानून में आहे बाक़ाइदा जस्टिस साहब पी असां वटि अक्सर ईअं थींदो आहे कि चङे माण्हू फ़ोन कराए ॿिया पोइ वरी इहे माण्हू जेको आहे आज़ादु थींदा आहिनि न त थींदा आहिनि, पर माण्हू पाण छा करे? पाण साईं बिल्कुलु हिन में सिंपल आहे। बीइंग हर डिस्ट्रिक्ट जेको आहे हुनजे सेशन जज खे पावर आहिनि जस्टिस ऑफ पीस खे 22AB में पुलिस का बि कार्रवाई करे ज़्यादती करे पंहिंजा जेके ड्यूटीज़ आहिनि उहे फेल्यूर थी वञनि, बिल्कुलु हिकिड़ी सिंपल एप्लीकेशन आहे मां वकील बि न करियो। अच्छा सिंधी उर्दू पंजाबी में जेके अव्हांखे लैंग्वेज जे उहो लिखी सेशन जज खे मोकिले सघो था। सेशन जज बीइंग जस्टिस ऑफ पीस हुन IO खे इन्वेस्टिगेशन ऑफिसर खे या पुलिस वारे खे घुराईंदो ऐं बाक़ाइदा हुनखे डायरेक्शन ॾेई सघे। अच्छा सिंपल आहे आसान। सही अव्हांजे प्रोग्राम ते आम माण्हू खे वकील बि न कर, वकील जी बि ज़रूरत कोन्हे। अच्छा सिंधी में एप्लीकेशन लिखी सघनि था 22 करे 22AB में एप्लीकेशन अप्रोच करे सघनि था। सेशन जज बीइंग जस्टिस ऑफ पीस ही पावर आहिनि हुननि खे त पुलिस वारे खे घुराए कंसर्न डिपार्टमेंट के घुराए हुनका SP DSP IG का रिपोर्ट कॉल करे तो हिन मसलो छा मसलो हल थी सके। असां वरी साईं जे लाइ एप्लीकेशन डायरेक्टर खे मोकिलूं था लेकिन साईं असांखे ॾे। हां उहो ज़रूरी आहे। नड़ी साईं वठूं बिल्कुलु असां हलो था हिकु ब्रेक जी तरफ़। सो केॾा न वञो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में मोज़िज़ वकील दोस्त असां सां गॾु आहिनि ऐं असांजे प्रोग्राम में अॼु तमामु घणी जजी ॼाण पाण खे मिले पई। ख़ासि तौर ते असांजा जेके दोस्त आहिनि गुलाम नबी मेव साहब, बरकत अली केर ऐं कांजीमल मेघवार साहिबु असांखे मालूमात ॾियनि पिया। इहे ॻाल्हियूं जेके क़ानूनी आहिनि उहे तव्हां असां सभिनी खे ज़हन में हुजणु घुरिजनि। कॾहिं बि किथे बि को मामिलो थिए थो त पाण उनखे क़ानूनी वे में जेकॾहिं हल कयूं त इहो अञा बहितर थींदो, बजाए इन जे त पाण विड़विड़ा हुजे ऐं वरी पोइ नुक़सानु थी पवे। इन नुक़सान खां बचण जे लाइ क़ानूनी जंग जोटे सघिजे थी। सो असां सां गॾु कांजीमल मेघवार साहिबु। कांजी साहिबु पाण CPC जी ॻाल्हि कईसीं ऐं कॉन्स्टिट्यूशन जी ॻाल्हि कईसीं त इन हवाले सां थोरी रोशनी विझो। तव्हां चयो पिया त हैदराबाद में इन हवाले सां को मसइला आहिनि जेके कॉन्स्टिट्यूशन पिटिशन आहिनि, जेको बि रिट पिटिशन आहे उन में जेको प्रोसीजर अप्लीकेबल आहे उहो सिविल प्रोसीजर कोड जो आहे। अच्छा सिविल प्रोसीजर कोड जे हिसाब सां को बि जेकॾहिं प्राइवेट पार्टी आहे उन खे 3 ॾींहं जे अंदरि अंदरि जेको बि केस जंहिं पिटिशनर दाख़िल कयो उनजे अगेंस्ट 3 ॾींहं जे अंदरि जवाबु दाख़िल करिणो। सही ऐं गवर्नमेंट खे 90 ॾींहं जे अंदरि जेको जवाबु दाख़िल करिणो ऐं 90 ॾींहं खां पोइ नेचुरली उन जो केस जो फ़ैसिलो थियणो। पर हिते असां वटि बदकिस्मती सां जेको हाई कोर्ट सर्किट हैदराबाद आहे हुते तक़रीबन 5 साल 7 साल ताईं गवर्नमेंट जे पार्ट ते जेको नेग्लिजेंसी आहे, जेके कमेंट्स कोर्ट कॉल करे थी उहे कमेंट्स फाइल नथा थियनि। हालांकि त कानून में प्रोवाइडेड 90 डेज़। अच्छा उन जे करे बि केसनि में तमामु घणी जेको पेशरफ़्त नथी थिए ऐं केसनि जी जेको 90 ॾींहं जेको चओ था तव्हां या 30 ॾींहं इहो हिकिड़ो कानून जेको अंग्रेज़नि जे ज़माने खां हलंदो थो रहे त उन वक़्तु त इहे जेके दोस्त शायदि सूमरे जी जीअं ॻाल्हि कई त उन ॾींहुं मां ॾिठो पियो ॿुधो पिए त इहे समूरियूं ॻाल्हियूं छण छाण वारियूं आहिनि। हिन में थोरी तरमीम हुजे। अॻे त इहे उठ गाॾा हूंदा, इहे साईं टपाली हूंदा, जॾहिं टपाल पहुचे वरी जवाबी ख़तो अचे, वरी जवाबु माण्हू ताईं पहुचे त न पहुतो 3 ॾींहंनि ताईं ख़तो या जेको आहे बेलिफ न पहुतो। सो हाणे त इहो सॼो जदीद दौरु आहे। पोइ 90 ॾींहंनि ताईं माना हिकिड़ो जवाब जे लाइ बि इंतज़ारु, माना 90 ॾींहं माना 3 महीना 3 महीननि ताईं माना हिकिड़ो त सिलसिलो ई माना बंदि आहे, वाइंड अप आहे जेसिताईं ओड़ो जवाबु अचे। असेंबलियुनि जो किरदारु हुजणु खपे ऐं इन कानून में तरमीम थियणु खपे। 90 ॾींहं जे बजाए 3 ॾींहं ठीक हिकिड़ो रीज़नेबल टाइम आहे। इहो पुराणे दौर सां पर कानून त असांजो इहो आहे। अञा जीअं पुलिस आहे हुते घोड़नि जो अलाउंस हले पियो, गाह जो अलाउंस हले पियो, दुनिया अलाए हाणे किथे पहुती आहे। अच्छा अच्छा जी बिल्कुलु इहे सिलसिला हलनि था। इरिगेशन में पुलिस में ॿिन्ही में गाह जो अलाउंस हले थो, गिरास अलाउंस ऐं घोड़नि जो अलाउंस हले थो जेको अंग्रेज़नि जे दौर खां हो नाफ़िज़। हाणे त
उहा जेको ट्रांसपोर्ट बि कोन्हे। सही 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 बरकत साहब तव्हां हिन सिलसिले में छा चवंदो हीअ वॾी देरि थी वञे 3 महीना रुॻो जवाब तलबी में हुजनि त पोइ त तारीख़ पे तारीख़ तारीख़ वॾो पे मसइलो आहे इहो इन ते छा इन जे करे त जेको कानून जल्दी नथो मिले आम माण्हू खे उन जे करे मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो उनजो ज़मीन जो केस हो 12 वेसनि जो 12 वेसा माना अधु जरेब 65 सालनि जो केस हलियो। अच्छा उनजो वालिद साहब गुज़ारियो उनजो साईं खे चवां पुटु आयो उहो कुराड़ ते अची वियो उनजे जॾहिं फ़ैसिलो आयो त साईं इहा ज़मीन इरिगेशन जी आहे। हाणे हुन 65 साल उनजो वेट कयो उनजे लाइ ॿारनि उनखे इहा ख़बर कोन्हे जेको मूंखे इहो 65 साल हलिणो पवंदो हुन चयो 2 ॾींहंनि में क्लियर थी वेंदो मूंखे 12-15 वेसा मिली वेंदा। सो इहा ई शइ आहे कानून जो जेको फ़ैसिलो अचे थो उहो तमामु मूं विधो इरिगेशन डिपार्टमेंट ते केस असां वटि सिमनाल आहिनि शाखूं आहिनि जेके बि आहिनि उनजी डिसल्टिंग वग़ैरह कोन थी थिए 10 साल बजट अचे थी हर तक़रीबन 3 महीननि में क्वार्टर ईंदो आहे क्वार्टर यानी कि करोड़ या 2 करोड़ ईंदी आहे बजट आहे इरिगेशन डिपार्टमेंट खे सब डिवीजन में। मूं इरिगेशन में केस विधो आहे 2012 में अञा ताईं उहो फ़ैसिलो कोन आयो आहे। अच्छा अञा ताईं फ़ैसिलो कोन आयो आहे त इन जो करणो छा आहे बाबा 12 खां वठी 8-9 साल आहे फ़ैसिलो कोन आयो त इनखे करणो छा आहे तेसि ताईं ज़मीनूं वयूं बंजर थी भींग थी वई। गुलाणी साहब मिल्कियत जी ॻाल्हि निकिती त मिल्कियत जा मामला हल करण में तमामु घणो ॾुखियो मरहलो हुजे थो ख़ासि तौर ते अमराव जेकॾहिं अचानक को चङो जेको आहे सरहदी वारो आसूदो माण्हू जेकॾहिं उनजी अचानक जेकॾहिं उनजो मौत थिए थो त पोइ पोयां बि ॾाढा परेशान थियनि था। पोइ मिल्कियत जा मामला हल करण जे लाइ छा तरीक़ेकार आहे? मूं वटि हिकिड़ो दोस्त हुयो उन हिकिड़ो मूंखे मैसेज बि कयो त हिकिड़ी न्याणी आहे जंहिं शादी कई उनखे साल थियो उन मुड़ुसु गुज़ारे वियो। हाणे उन मुड़ुसु गुज़ारे उनखे ॿार बि न आहिनि ऐं गॾोगॾु इहो बि आहे त उनजा भाइर बि आहिनि मुड़ुस जा उहे बि ज़िंदा आहिनि पंहिंजी जॉब वारा बि आहिनि उनखे माउ पीउ बि आहिनि हाणे उनखे मिल्कियत जो कहिड़े नमूने सां मिलंदो कीअं मिलंदो इहा वॾी परेशानी जी सूरत हाल। पहिरीं इहो ॻाल्हि साईं वारी कंटिन्यू हलां त जेके प्रोसेस जेको आहे न असां बेसिकली हीउ कमु आहे लेजिस्लेशन असेंबली जो कमु। अच्छा CPC अमेंडमेंट या CRPC अमेंडमेंट आइन में अमेंडमेंट जेको आहे हू कंदी कोर्ट थी करे इहो असेंबली जो कमु आहे बेसिक त असेंबली में नई कानून साज़ी मिसाल तौर तव्हां चयो सर्विस ते हाणे साईं व्हाट्सअप आहे अवां माण्हू जो नंबर जेको लिटिगेशन अचे थो पंहिंजो नंबर ॾे हुन ते व्हाट्सअप करे हुनखे टिक करे बाबा व्हाट्सअप सर्विस थी वई आहे ऐं व्हाट्सअप ॿुधाईंदो डिलीवरी थी वई टाइम बि आहे बाबा हाणे सॼी शइ ख़बर आहे 3 ॾींहं छो रखूं ड्राड़ हणे न पोइ तो मूं वटि टेलीफोन आयो 3 ॾींहं छो रखूं 3 ॾींहनि में रिपोर्ट अची वेंदी हा साईं नोटिस सर्विस थी वियो माण्हू खे इतला थी वई तारीख़ रखो अॻे अचे थो ठीकु आहे न प्रोसीड करियो। सही सही माना जदीद तरीक़ा अची विया न हाणे त ठीकु आहे अवां ईमेल करे सघो था दुनिया में ईमेल आहिनि व्हाट्सअप आहे अवां सर्विस मूड अॼु चेंज थी विया आहिनि जल्दी थी सघनि था पर असां वटि हिकिड़ी रवायती जेका आहे कानून साज़ नथी थिए रवायती जेका आहे प्रोसीजर हले पियो जीअं अवां चयो त लिटिगेशन ही वाकई सिविल जा मसला आहिनि सक्सेशन जा मसला आहिनि माण्हू मरी वञे थो हुनजा जेके बैंक में पेमेंट पई आहे माण्हू सक्सेशन अचनि था मुख़्तियारकार रिपोर्ट नथो ॾिए SHO रिपोर्ट नथो ॾिए हिकिड़ो जेको 15 ॾींहनि में केस डिसाइड थी सघे थो हुनखे 6 महीना लॻी वञे। सही सही डेथ सर्टिफिकेट में साल लॻी वञे थो माण्हू मरी वियो आहे खणूं भला मरी वियो आहे बस त माना एतबार करणु बाबा वरी वॾा प्रोसेस आहिनि। जीअं अवां चयो त अवां जो जेको मसलो हो हिन में बाक़ाइदा जेको बेवा आहे हुनजो 12 पैसा शेयर आहे अगर हुनजी औलाद कोन्हे हुनजा माउ पीउ माना जेको डिसीज़ आहे हुनजा फादर ज़िंदा आहे मदर ज़िंदा हुननि खे शेयर वेंदो बाक़ी जेका 12 हू पंहिंजे पेरेंट्स खां अलॻि हुयो कई वक़्त खां वठी पोइ बि हुनखे शेयर वेंदो हा जेको शरी हिसो आहे हू पेरेंट्स खे वेंदो ॿारनि खे वेंदो बाक़ी जेको बेवा आहे हुनखे 12 पैसा मिलंदो हुनजो शेयर आहे बाक़ाइदा हू वठी सघे थी ऐं हुनजो सिंपल आसान इहो आहे त हू जेको डेथ सर्टिफिकेट ठाराए मुख़्तियारकार खे एप्लीकेशन ॾे अगरि सिविल ज़मीनूं आहिनि त बाबा हीउ मुंहिंजो मुड़ुसु हो हीउ फोती खाते करे ॾियो हीउ हिन जो वारिस आहे मुख़्तियारकार खे जलसा आम करणो हा बाबा ये वारिस आहिनि फोती खातो रखे हुनखे उहो पंहिंजो सतो फॉर्म ॾे सही मालिक थी वई आहे पंहिंजो हिसो वठे अगरि कोई पेमेंट आहे गोल्ड आहे उहो सक्सेशन में अप्लाई करे सघे कानून आहे पर इहे तरीक़े सां जेकॾहिं मामला निबेरजनि सही नमूने सां स्मूथली त हुनजे लाइ छा हुजणु घुरिजे हिकु त जेको अमराव आहे उहो पाण पंहिंजे जीअर ई सॼो सेटअप करे वञे त बहितर आहे। ॾिसो बिल्कुलु हीअं थींदो पंहिंजे जीअर बि थी सघे थो लेकिन इहा ॾिसो न मिसाल जवान आहे अटैक थी वियो अचानक थी ख़बर ई कोन्हे त मौत अची वई आहे त हुन में मसाइल थींदा आहिनि। अच्छा पोइ हू जेके वारिस आहिनि जेको कानून आहे पंहिंजी जाइ ते उहो इम्प्लीमेंट थी सघनि था सही बिल्कुलु थी सघनि था ऐं इन हवाले सां हिकिड़ो त सभु खां जेको मेन आहे ऐं माण्हू खे इहो एडवाइस कंदो त महिरबानी करे वकील सां ज़रूरु राब्ते में करो। ऐं चवंदो कानून जी ॻाल्हियूं ऐं ओताक जी ॻाल्हियुनि में फ़र्क़ु हूंदो आहे माण्हू हूंदो आहे ओताक ते जेको मूं जहिड़ो वेठो हूंदो आहे जेके 10 केस हलाए 10 साल हली उहो चवंदो आउं वकील थी वियो आहियां पोइ मशवरा ॾींदो बाबा हीअं करे हीअं करो सभु खां बहितरीनु तरीक़ो आहे जीअं असां का बीमारी थींदी आहे त असां डॉक्टर वटि वेंदा आहियूं
पोइ मसइलो थींदो आहे त हीअं पोइ बि मसइलो कानूनी मसइलो आहे घटि में घटि ऐं इहो घटि आहिनि जीअं मां मिसाल ॾिनी वकील फ़ी रखी आहे ही मुंहिंजे ख़्याल वकालत में 1% माण्हू हूंदा अच्छा कराची में रवायत आहे वॾे शहरनि में लेकिन आम भराड़ी में मिरपुखास आहे हैदराबाद वरी जीअं तव्हां चयो न फितरी हिकिड़ो आहे माना नफ़्सियाती मामिलो बि आहे त के माण्हू जीअं डॉक्टर ॾे वञणु पसंदि न कंदा आहिनि जीअं तव्हां चयो त डॉक्टर ॾे वेंदा आहिनि के माण्हू चवंदा आहिनि टिकी फूटे ते कमु थिए थो 5 रुपए मेडिकल स्टोर तां मथे सूरी दवा वरिती त डॉक्टर 50 दवाऊं लिखी ॾींदो अलाए छा चकर आहे ऐं असां वटि वरी ईअं थिए थो केसनि जे मामले में त चङा माण्हू जेको तव्हां चयो त उता कयूं कोर्ट में फ़र्क़ु आहे वकील में फ़र्क़ु आहे उता में मसइलो हल थो थी वञे त वरी कोर्ट कचहरी वरी गेल वरी पैसा भरियूं सरदार करे थो चङो मुड़ुसु करे थो पंहिंजो हमराह करे थो त कमु सही आहे इहो बि मामिलो असां वटि आहे बिल्कुलु आहे ऐं आउं चवां त लिटिगेशन जेके कोर्ट में अचे थी 1% थिए थी छाकाणि कानून चवंदा यार हीउ छा मिलंदो कब्ज़ो आहे 20 सालनि खां पोइ कब्ज़ो मिलंदो पोइ ठीकु आहे निबराए वठो था उतां अॻिते कंहिं माण्हू खे विच में वेहूं था असां वटि जेका लिटिगेशन अचे थी माशरे जेका मसाइल हुन में 1% अचे थी अच्छा 99% माण्हू पहिरीं चवंदो आहे पंहिंजे वॾे खे चवंदो आहे दोस्तनि खे चवंदो आहे मिट माइटनि खे चवंदो आहे जॾहिं मायूस थींदो आहे पोइ वकील वटि थींदो आहे आख़िर सही सही जीअं असां गोरी मथे में सूर थी वियो घर में यार फलाणी गोरी खाए वठि सही पोइ मथे में सूर ख़तमु कंदो पोइ लोकल डॉक्टर वटि वेंदा आहिनि पोइ ख़बर पए थी यार वॾी मर्ज़ आहे पोइ वञी को डॉक्टर वटि MBBS डॉक्टर वटि सही सही मिल्कियतुनि जी ॻाल्हि निकिती तव्हां हिन मामले खे थोरी गहरी नज़र बि रखो था या हिन मामले ते घणो फोकस बि कयो था त के माण्हू किथे रहनि था पिया मिसाल तौरु कंहिं कची आबादियूं जेके पाण वटि हूंदियूं आहिनि त घणनि सालनि ताईं जेकॾहिं रहणु घुरिजे या उनखां पोइ हू माना हिन मिल्कियत जो वारिस त खणी न चऊं पर ठीकु आहे कोर्ट सगोरी चई सघे थी पुराणा आहिनि राग पोइ हिननि खे छॾियो सरकारी ज़मीनुनि ते जेकी ॻोठ अॾिजी विया आहिनि उन्हनि खे राइट्स मिली सघंदा आहिनि अॻिते हली करे पोज़ीशन जे बुनियाद ते राइट नथो मिली सघे अच्छा ही गवर्नमेंट पॉलिसियूं हूंदियूं आहिनि मिसाल तौरु माण्हू ॾिसनि था ही ॻोठ आबादी स्कीम आहे हुन ॻोठ आबाद में ॾिसो ज़मीन जी कैटेगरी हूंदी आहे अच्छा आया हू ज़मीन आहे कंहिंजी कंहिंजी मिल्कियत त कोन्हे गवर्नमेंट में आहे त गवर्नमेंट जी कैटेगरी कहिड़ी कैटेगरी में आबादी स्कीम आहे आसाइश लाइ आहे पाउंड लाइ आहे पाणी लाइ आहे कंहिंजे लाइ फिक्स थियल आहे पोइ हुन कैटेगरी में मिसाल आबाद स्कीम आहे ॻोठ आबादी स्कीम आहे बाक़ाइदा पोइ गवर्नमेंट पॉलिसियूं हूंदियूं आहिनि ग्रांट पॉलिसी आहे लैंड ग्रांट पॉलिसी आहे ॿी पॉलिसियूं हूंदियूं आहिनि पोइ हुन में अप्लाई कनि माण्हू अच्छा सिर्फ़ु माण्हू छा कंदा आहिनि वेही रहंदा आहिनि अप्लाई कोन था कनि अच्छा अच्छा ॻोठ आबादी स्कीम आहे हुन माण्हू अप्लाई करे DC खे अप्लाई करे साईं ॻोठ आबादी स्कीम में मूं वटि एतिरो आहे मूंखे सनद जारी थी वञे सही जेसिताईं मां त लीगल डॉक्यूमेंट कोन हूंदो ख़ाली पोज़ीशन जी बुनियाद ते मां मालिक नथा थी सघो अच्छा ॾिसो गवर्नमेंट मालिक आहे गवर्नमेंट खे अगरि ज़रूरत पवंदी अव्हांखे उथारंदी सही हिन करे बहितरी आहे जिथे बि पोज़ीशन अव्हां जो आहे पहिरीं त वेरीफाई करो हू ज़मीन जी स्टेटस छा आहे आया हू ॻोठ आबादी स्कीम आहे आसाइश लाइ आहे पाउंड लाइ आहे या ॿी शइ जे लाइ आहे ज़मीन त पहिरीं हुन जॾहिं पोज़ीशन अव्हां वटि आहे तव्हां पोइ एप्लीकेशन ॾियो साईं आउं ही पोज़ीशन में आहियां ग़रीब माण्हू मूंखे अलॉट कई वञे ग्रांट कई वञे कानूनी रस्तो को अख़्तियार नथो करे पोइ वरी रड़ियूं थियूं पोइ रड़ियूं हाणे माण्हू 20 साल खां 20 साल खां वेठो आहियां 20 साल खां वेठा ख़ाली पोज़ीशन आहे टाइटल डॉक्यूमेंट कोन्हे अच्छा टाइटल त सिंध गवर्नमेंट वटि आहे न गवर्नमेंट पंहिंजा हक़ूक़ इस्तेमालु करे सघे थी सही 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 ऐं इनक्रोचर आहे इनक्रोचर जो को राइट ई कोन्हे हिकिड़ो माण्हू अहिड़ी कंपटीशन दाख़िल करे सघे बाबा असांखे जो हितां लड़ायो था त असां करे वञूं ग़रीब मिस्किन असांजे लाइ को जेको आहे सो ॿियो बंदोबस्तु को हीलो बिल्कुलु थी सघे थो आइन माना ईअं हिकिड़े सेट में कंहिंखे माना दरबदर करे छॾनि जीअं पाण जेको एनक्रोचमेंट में जेकी घर बर रथा जेको सखर में कराची में या ॿिए पासे ॾे जेके दुकान वुकान हेॾे होॾे थी विया त माण्हू परेशान थिया ॾाढा बिल्कुलु थिया हीअ गवर्नमेंट बेसिकली नेमुल बदल गवर्नमेंट ॾेई सघे थी सही ऐं हेॾी पिटीशनूं आयूं आहिनि सिंध हाई कोर्ट जा फैसला मौजूदु आहिनि जंहिंखे डायरेक्शन आरज़ी बुनियादनि ते ॾे पापा महीनो अथव हिते तव्हां ॾिसो पोइ पंहिंजो बंदोबस्तु करियो हीअ हिते तव्हां फ़िलहालु रहो सही महीने खां पोइ तव्हां पंहिंजो बंदोबस्तु पर बंदोबस्त कीअं कनि जॉब्स हूंदियूं त बंदोबस्त थींदा न पोइ उहे माण्हू एंड में अची करे हाणे काफ़ी सारनि माण्हू ख़ुदकुशियूं करे छॾियूं सिर्फ़ु इन करे त उहे छा बेसिकली त आहे गवर्नमेंट जो कमु न हुनखे फैसिलिटेट कनि पहिरीं ॻाल्हि त आहे इदारो पंहिंजो कमु करे हिकिड़ो माण्हू गवर्नमेंट जी लैंड आहे अची वेहे थो इदारे जी ज़मीन आहे इरिगेशन जी ज़मीन आहे रेवेन्यू डिपार्टमेंट जी ज़मीन आहे पहिरीं त हू हुनजी मालिकी कनि ॿियो छो वेठो ई सही सही माना गवर्नमेंट मालिकी करे सही माण्हू मालिकी कोन था कनि माण्हू वेहनि था मथां पोइ पॉलिसी अचे थी बाबा उथारियो पोइ माण्हू बि परेशान थिए थो लाज़मी त जेको वेठो आहे जंहिंखे हुन अडावत कई आहे लखे रुपया लॻाया आहिनि आम माण्हू हुनखे तकलीफ़ त थींदी हू पोइ ख़ुदकुशियूं कंदा कानून इहो ई आहे त बाबा अपोज़िशन आहे तव्हांजो राइट कोन्हे हीउ गवर्नमेंट खे ॾिसणु खपे डिपार्टमेंट असां वटि वरी थिए वरी ईअं थियो त का बि कानूनी जेका आहे असां मामले खे ॾिसे कोई हूंदो हिकिड़े हमरा सुठो जेकॾहिं घर ठारायो आहे त ॿियो बि ठाराए छॾे बाबा हेठि रहंदो त पोइ असां बि खणी रहंदा ईअं थियो बाबा जाड़ी बि जॻह सां बाबा हेतिरो वॾो ख़र्चु थियल आहे ॻोठ सॼा आवाज़ लॻा पिया न मेघवार साहिबु तव्हां छा चवंदव हिन सिलसिले में सर मुंहिंजो हिन में इहो चवणु आहे त जीअं पहिरियां कानून हूंदो त जंहिं वटि 12 साल कब्ज़ो आहे
त पोइ उहो मालिकी जी दावा करे सघे थो। पोइ ऑनरेबल वफ़ाक़ी शरई अदालत उन कानून खे अगेंस्ट इस्लाम करार ॾिनो। उन खां पोइ हाणे जीअं आउं हिकिड़ो नंढी मिसाल ॾियां थो, डिस्ट्रिक्ट थरपारकर आहे, पूरो थरपारकर डिस्ट्रिक्ट बशमूल मिठी शहर जेके बि मेन इस्लाम कोट कलोई जेके बि तालुका आहिनि उते को बि लैंड सेटलमेंट डिपार्टमेंट जी को बि गवर्नमेंट जे तरफ़ां सर्वे कोन थी आहे। माण्हू करोड़े रुपयनि जा बंगला ठाहे वेठा आहिनि बग़ैर के पोजीशन जे। पोइ हींअर साल खनि पहिरियों असांजो हिकिड़ो वकील साहब दोस्त आहे, हुन हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कई आहे त जेके बि माण्हू जेतिरी एराज़ी में वेठा आहिनि उन खे असांखे मालिकाना हुकूक ॾियो, जेको बि गवर्नमेंट जो ड्यूज़ हूंदा उहो असां ॾियण लाइ तयारु आहियूं। उहो अहिड़ी पिटीशन हाई कोर्ट हैदराबाद में पेंडिंग आहे। असांजो दोस्त आहे गुलाम मुस्तफ़ा हिंगोर जो एडवोकेट मिठी बार जो आहे, प्रेसिडेंट आहे, हुन दाख़िल कई आहे। ऐं अहिड़ी पिटीशन दाख़िल थी सघे थी, छो त थरपारकर पूरो हिकिड़ो त जेको थरपारकर में पंहिंजी लेटेस्ट लैंड ग्रांट पॉलिसी आहे उहो बि मुंझियल पॉलिसी आहे। उन में ज़मीनी राइट, हाणे थर में त ॿिया घणा इशू आहिनि, जीअं मुआगे जो राइट आहे, गऊचर जीअं जेको कब्ज़ो थिए थो उहो अंग्रेज़नि जे दौर खां अचे पियो पर हाणे डिक्लेयर कोन्हे, उन जे करे फॾा फसाद बि वधनि था। असांजी गवर्नमेंट ऑफ सिंध खां इहा गुज़ारिश हूंदी जेके जीअं थरपारकर डिस्ट्रिक्ट आहे पूरो अनसर्वेड आहे, उन खे मालिकाना हुकूक ॾिना वञनि। जेके माण्हू जेतिरी एराज़ी में कब्ज़ो करे वेठा आहिनि, जीअं पंहिंजो सिंध ॻोठाबाद स्कीम जेको ठही हुई उन में सनदूं इशू थियूं आहिनि पर उन्हनि खे परमनेंट कयो वञनि। सही बकर साहब, आख़िर में को मैसेज ॾियणु चाहींदो तव्हां प्रोग्राम में मां पूरा थियनि था? असांजो तमामु सिंध वासियुनि खे इहो ई पैगाम आहे त सिंध जे ख़ासि करे वकील साहबनि खे त जेके अबोझ माण्हू आहिनि, जेके वीचारा तमामु गेवर अवाम आहे, जेको ग़रीब तबिके जो आहे, उन्हनि जी तव्हां मालिकी कयो, उन्हनि जो आवाज़ु कोर्टनि ताईं पुॼायो ऐं फीस खे न ॾिसो। को ग़रीब माण्हू फीस ॾेई थो सघे, को न बि ॾेई थो सघे, काफ़ी सारा अहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि। तव्हांजो फ़ाइदे मां उनजो जेकॾहिं उनजो बचड़ा फैसिलिटी थींदा त तव्हांखे दुआऊं बि ॾींदा। ऐं सिंध वासियुनि जो बि असांजा बहितरीनु दोस्त आहिनि जेके जीअं शौब ओस्तो साहब आहे, शायद सुमरो आहे, ये तमाम बेहतरीन किरदार अदा कनि था। मेघवाल साहब, तव्हांजो को शॉर्ट मैसेज? ऐं साईं जी कंटिन्यूएशन में चवंदसि, ऐं ऑलरेडी पब्लिक इंट्रस्ट लिटिगेशन आहे, जेके आवाम जा मसइला आहिनि, मुंहिंजो काफ़ी सारो एजुकेशन ते, हेल्थ ते, जनरल पिटीशन्स पेंडिंग में आहिनि, ऐं फ्री ऑफ कास्ट। ऐं मूं ऑनरेबल सुप्रीम कोर्ट लाइ इनरोलमेंट लाइ अप्लाई कयो। मुंहिंजी इहा ई ख़्वाहिश आहे, विज़डम इहो आहे उन जे पुठियां त जेके माण्हू सुप्रीम कोर्ट में पंहिंजे हुकूक जी बहाली लाइ नथा वञी सघनि, असां उन्हनि जे लाइ जेको बि असां सां थी सघियो फ्री ऑफ कास्ट जेको ख़िदमत। जी सर, तव्हां कुझु चवणु चाहींदो लास्ट में मैसेज? इहो त मूं चवां त माण्हुनि खे पंहिंजे हक़ जी वठण जी कोशिशि करणु खपे। सुम्हनि न, राइट आहिनि माण्हू जा, पंहिंजा राइट वठणु सिखनि, विढ़नि हुननि जे लाइ। हीअं कोन त बाबा ठीकु आहे मोचड़ा खाए घर में वेठनि, पुलिस तंग करे थी, घर में वेही रहनि, न, कानून मौजूदु आहे, हुन ते अप्रोच कनि, कोर्ट खे अप्रोच कनि, कोर्ट सगोरी बाक़ाइदा एक्टिव आहे ऐं पंहिंजा राइट वठनि। तंहिंजे करे उस्ताद बुखारी चयो त सोन बाज़ार मां गिनी वठिबो आहे ऐं हक़ मुड़सीअ खां छिनी वठिबो आहे, मुड़सीअ सां छिनी वठिबो आहे। इन ते प्रोग्राम वारा पूरो कयूं। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो, असां कचहरी कई, लख थोरा सो मोकिलायूं पाण हाणे सर। जी बिल्कुलु, असां हाणे वाक़ई में वक़्तु थी चुको आहे। ऐं उन खां अलावा मां तव्हांखे हिकु ॿी ॻाल्हि चवंदसि, उहा इहा त पंहिंजे ॿारनि खे एजुकेट कयो। ऐं तव्हां बि, इहा ज़रूरी न आहे त तव्हांखे अमीर हुजो त तव्हांखे नॉलेज हुजणु घुरिजे, तव्हां ग़रीब तभी बि तव्हां नॉलेज रखो कानून जे हवाले सां बि, ताकी कोई बि तव्हांखे लुटे फुरे न सघे। सिंपल। ऐं उन खां अलावा वरी सुभाणे गॾु हूंदासीं ऐं असांखे ॾींदा हाणे इजाज़त, पंहिंजी दुआनि में यादि रखंदा। सलाम सिंध। जी लतीफ़ जी, मिठी ॿोली सां ताईं गॾु। सुबह जो पखी अखेर मां उड़े थो, हरी नारी रब खे संभाले निकिरे थो, हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो, खुशहाली ऐं अमन जो पैगाम, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध।